नाज़रीन, सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस जाया आफरीदी चयो आहे त हमेशा कानून की बालादस्ती लाइ कम कयो आहे। केसनि खे जल्द उकलाइण तरजीह आहे। सुप्रीम कोर्ट में जुडिशियल कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चीफ जस्टिस चयो आहे त अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत इंसाफ़ फराहम कंदी। रूल्स एक ॾींहं में नथा ठाहे सघजनि। कमेटी जेको तजवीज़ कंदी उन तहत अॻिते वधंदासीं। चीफ जस्टिस याया आफरीदी वधीक चयो आहे त डिजिटल केस फाइलिंग ऐं केस ट्रैकिंग जहिड़ा कदम खया विया आहिनि। केसनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए मुक़ररु कयो वेंदो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस याया आफरीदी चयो आहे त हमेशा कानून की बालादस्ती लाइ कम कयो आहे। केसनि खे जल्द उकलाइण तरजीह आहे। सुप्रीम कोर्ट में जुडिशियल कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चीफ जस्टिस चयो आहे त अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत इंसाफ़ फराहम कंदी। रूल्स एक ॾींहं में नथा ठाहे सघजनि। कमेटी जेको तजवीज़ कंदी उन तहत अॻिते वधंदासीं। चीफ जस्टिस याया आफरीदी वधीक चयो आहे त डिजिटल केस फाइलिंग ऐं केस ट्रैकिंग जहिड़ा कदम खया विया आहिनि। केसनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए मुक़ररु कयो वेंदो।